नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। नए साल के मौके ते अवाम ते महांगाई जो बम किराणे जूं तैयारियूं। वफ़ाक़ी काबीना फाइनेंस तरमीम बिल 2021 जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त काबीना मिनी बजट जी मंज़ूरी ॾिनी आहे। हाणे क़ौमी असेंबली में बिल पेश कयो वेंदो। ऑपोज़िशन पारां मिनी बजट पेश करण जी मौके ते हुकूमत जो ॼमी मुक़ाबिलो करण जो ऐलान। हुकूमत पारां IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी पेश थींदड़ मिनी बजट में पेट्रोल, गैस ऐं बिजली अघनि में वाध जो इम्कान। 144 शयुनि ते सेल्स टैक्स 12% मां वधाए 17% सेल्स टैक्स कई वई। मोबाइल फ़ोन कॉल्स ते इनकम टैक्स रेट 10% मां वधाए 15% करण जो इम्कान। ॿारनि जे खीर, डायपर्स, मेकअप जे सामान, ॿाहिरां घुरायल जूतनि, परफ्यूम ऐं कपिड़नि ते बि टैक्स वधायो वेंदो। मक़ामी सतह ते तयारु थियल शयुनि ते सेल्स टैक्स 12% मां वधाए 17% करण जी तजवीज़। इम्पोर्टेड गाॾियुनि ऐं मक़ामी सतह ते तयारु थींदड़ गाॾियुनि ते बि टैक्स वधाइण जो इम्कान। मईशत जी तरक्की जा समर अॼु ताईं अवाम ताईं न आहिनि पहुता। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन इतराफ़ करे वरितो। संदसि चवणु आहे त लीडर हिकु ई आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे। पहिरियां इमरान ख़ान ऐं पोइ हुनजी हुकूमत लाइ दुआ कयो। हेठें तबिके में ख़ुशहाली ईंदी त तॾहिं असुलु पाकिस्तान ठहंदो। हू जेसीं ताईं नाणे वारो वज़ीर आहे, इमरान ख़ान जो उहो ख़्वाबु पूरो कंदो। वॾियूं बैंक्स हाणे ज़रायत जे शोबे में कर्ज़ ॾींदियूं ऐं ज़रायत में 3 सालनि जो व्याज खां सवाइ कर्ज़ ॾिनो वेंदो। PTI जो हुकूमती दौर मईशत ऐं गवर्नेंस जे लिहाज़ सां बदतरीन रहियो। इक़्तिसादी ऐं सियासी इस्तेहकाम सीधी रीति क़ौमी सलामती सां जुड़ियल आहे। ऑपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ जो चवे थो शहरी पंहिंजे मुस्तक़बिल बाबति एतिरो नाउमीद पहिरीं कॾहिं बि न हुआ। हुन जा असर क़ौमी सलामती ते पवंदा। कुझु माण्हुनि चांहि जी प्यालीअ में तूफ़ान बर्पा करण जी कोशिशि कई। नैब खे दयानतदारी जो मिसाल बणिजी कमु करणु घुरिजे। नैब मसइलो न पर मसइले जो हल आहे। नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जो इस्लामाबाद में तक़रीब ते खिताब। नंगर पार्कर जी अदालत कारूंझर जबल जी कटाई बंदि करण वारे हुकुम खां पोइ वधीक हिक ॿी कंपनी खे बि नोटिस जारी करे छॾियो। अदालत डिप्टी डायरेक्टर मिनरल्स एंड माइंस मोहम्मद सिद्दीक़ मंगरे जे बयान खां पोइ काज़ी अब्दुल कुदूस राजड़ कंपनी खे नोटिस जारी कया। अदालत कंपनी जे रीजनल मैनेजर खे 6 जनवरी ते ज़ाती हैसियत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर ऐं संदसि काबीना वफ़ा खे कमज़ोर ऐं आइन जी भञकड़ी जो ठीको खयो आहे। अॼु काबीना इजलास में सिंध पुलिस कैडर जे हवाले सां वॾो तजवीज़ूं खणी अची रहियो आहे। हीउ सूबाई न पर वफ़ाक़ ऐं एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जो इख़्तियार आहे। रोटेशन पॉलिसी तहत सिंध हुकूमत जा कुझु लाडला ट्रांसफर थिया, जिन मां कुझु लाडला उन्हनि वटि मौजूदु आहिनि। सिंध जा नौजवान पढ़ी लिखी ऑफिसर बणिजी, जंहिं ते सिंध हुकूमत खे तकलीफ़ आहे। सिंध असेंबली में ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जो बयान। हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में मुख्तियार कार माजिद ख़ासकेली जो ताकमा मुलाज़िम जे लाश हथ अचण वारो मामलो। अदालत में पेश थियल चालान खां पोइ सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत हिकु केस ख़ारिज करे छॾियो। अदालत तरफ़ां मुख्तियार कार जी घरवारी रज़िया जी दाख़िल करायल दरख़्वास्त रद्द। अदालत पुलिस ते हमले ऐं शरपसंद जी भञण वारे केस जी ॿुधणी लाइ ATC मुंतक़िल करे छॾियो। खानपुर वेझो ॻोठ गाज़ी खान जतोई में कमालाणी ऐं सईद खानाणी जतोई बिरादरी जे ॿिनि में खूनी तकरार ॿीहर कर खयो। हथियारबंदनि जी फायरिंग में पीटसन मारिजी वियो। गौर सईद खानाणी जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। नओं देरो वेझो ॻोठ हिम्मत शेख में घर ते का सबबु फायरिंग में ज़ख़्मी थियल घर धणी ज़ख़्म जा सुर न संदे फौत। मेयर शेख अस्पताल में ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम धणी हवाले कयो।
सिजावल जुणे जो भरसा मीरो खान अर्जी भुट्टो रोड ते गोट कासिम लाशारी लाड़े वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, हिकु ॼणो फोत संदसि 9 ज़ख़्मी। पति जी सुञाणप उस्ता मोहम्मद वासी गुलाम हैदर रिंद तो रखी। लाड़काने जी सब्जी मंडी जो रहवासी नींगर हिकु हफ़्ते खां पुरस्कार नमूने गुम वारस परेशान। वारसनि जो चवणु आहे त नींगर कुझु ॾींहं अॻु घरां निकिरी वियो हो, जंहिंजो ॾस पतो न पइजी सघियो आहे। ईंदड़ हफ़्ते कराची में सियारे जी मुंद जी ॿी बरसात यक थी। मौसमियात खाते मूजिब कराची में 5 ऐं 6 जनवरी ते गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। 4 जनवरी खां शहर में फुड़फुड़ बि पइजी सघे थी। 3 जनवरी ताईं थधियूं हवाऊं घुलंदियूं रहंदियूं। This headline